हरिओम मानव सिंधु जगत में तव्हांजो स्वागत है। मैं राजेश वाधवानी। अज जे बुलेटिन में असां ॾिसंदासीं त शहर में कीअं वञी लाल लोई मेले में पैनासोनिक लुक प्लाज़ा जो थियो शुभारंभ। इन जे अलावा ब्रह्मलीन 1008 योगीराज साईं परमानंद साहब जन जो जन्मोत्सव मनायो वियो श्रद्धा भावना सां। इन जे अलावा भी कुछ खबरूं, पर सब खां पहिरियों असां ॻाल्हि कयूं था त शहर में हिकु दफ़ो वरी चैन लूटण वारा सक्रिय थी विया आहिनि। कुछ टाइम ताईं त शहर में इहे अपराध घट थी विया हुआ, पर हींअर नए एसपी जे अचण जो स्वागत चैन लूटण वारनि पंहिंजे हथ जो कमाल ॾेखारे करे कयो आहे। शहर में 13 तारीख़ हिक खां पोइ हिकु लगातार 2 वारदातूं थियूं, जंहिंमें बदमाशनि चैन लूटे पुलिस खे चुनौती ॾिनी। जुमे ॾींहुं शहर में हिक खां पोइ हिकु चैन लूटण जूं 2 वारदातूं थियूं। पहिरीं वारदात हरिशंकरपुर में थी, जिते घरों मंदिर वञण वारे हिकिड़े सराफा वापारी वट अची करे पल्सर गाड़ी ते सवार 2 बदमाश बीठा, बिना कुछ ॻाल्हाए उन जे ॻिचीअ में हथ विधऊं ऐं चैन खींचे हलंदा थिया। वेचारो वापारी हको बको थी ॾिसंदो रहिजी वियो। जेसीं ताईं कुछ समझे या गोड़ करे या तेसीं ताईं त बदमाश भॼी चुका हुआ। चूंकि इहे छोकरा हेलमेट पातल हुआ, सो इन करे उन्हनि जो चेहरो भी इहो वापारी कोन ॾिसी सघियो। ऐं थोड़ी देर खां पोइ ॿी घटना हजीरा जे भरिसां गदाईपुरा में थी, जिते हिकिड़ी जाइफ़ा जे ॻिचीअ ते हथ विझी करे बदमाशनि चैन खींचे वरिती ऐं भॼी निकिता। इहे बदमाश भी साॻी गाॾीअ ते सवार हुआ ऐं पुलिस खे लॻे थो त 2 वारदातूं हिकिड़नि ही बदमाशनि कयूं आहिनि। इन्हनि खां पोइ जीअं पुलिस खे सूचना मिली त पुलिस शहर में थोड़ो मैदानी तौर ते सख़्त थी, जगह जगह चेकिंग शुरू थी ऐं सॼे ॾींहं में जॾहिं पुलिस खे का सफलता कोन मिली त ॿिए ॾींहुं एसपी इन्हनि बदमाशनि जो सुराग ॾियण वारे खे 5000 जो इनाम ॾियण जी घोषणा करे छॾी। फिलहाल बदमाशनि हिकु दफ़ो वरी पुलिस खे चुनौती ॾेई छॾी आहे। दुकान बंद थी। अरे यहाँ कोई कैमरा लगाएगा किसी दुकान पर? यहाँ तो नहीं है, इधर कैमरा है जी, गली में आ गया। इधर से आना बता रही है, बता रहे। क्यों चलेगी गाड़ी? वो यहाँ सोनिया पटेल जंजीर ले गए। बस कुछ नहीं, यहाँ खड़े थे, उस साइड से हम लोग आ रहे थे तो उसने देखा तो दोनों जने खड़े थे, दोनों हेलमेट लगाए थे। लड़के नहीं थे, लड़के आदमी से थे। तो आगे चल के पता नहीं गाड़ी ले गया, उस जगह उसने चैन खींची, झपटी ले गया वो सीधे, बस और कुछ नहीं। हाँ, यहाँ से नहीं खींचा, यहाँ से तो वो सीधे निकल गया था, उसका पता नहीं पड़ा। चौराहे पे खींची उसने, पीछे से आया, पीछे से खींच ली, पता ही नहीं पड़ा। हाँ, पल्सर से, ब्लैक कलर की पल्सर थी। 13 तारीख़ जुमे ॾींहुं हो लाल लोई जो त्योहार। यह त्योहार शहर में घणी धूमधाम सां मनायो वियो। इन मौके ते शहर में जगह जगह माण्हुनि लाल लोई जी पूजा कई, बासियूं बासियूं ऐं घणी मौज मथायूं। सभा खां पहिरियों असां हलूं था माधवगंज स्थित श्री झूलेलाल मंदिर परिसर में। जुमे ॾींहुं लाल लोई जो त्योहार माधवगंज स्थित श्री झूलेलाल मंदिर ते भी धूमधाम सां मनायो वियो। हिते ख़ासि तौर सां श्री झूलेलाल चैरिटेबल ट्रस्ट जा प्रमुख डॉक्टर रमेश पंजवानी जी, महासचिव श्री दिलीप ठाकुर सूदो, ॿिया पदाधिकारी मौजूद हुआ। संगत भी घणी तादाद में हिते मौजूद हुई। सभिनी लाल लोई जी पूजा अर्चना कई, पोइ परिक्रमा ॾेई करे पलव पाए पंहिंजी बासियूं बासियूं। तंहिंखां पोइ प्रसाद भी विरायो वियो। लाल लोई हर साल हम मनाते हैं सिंधी लोग, झूलेलाल पे धूमधाम से सब परिवार के लोग आते हैं। जेकी मनोकामना होंगी घुरदा हूँ, लाल लोई बारदा हूँ, प्रसाद चढ़ाईंदा हूँ, धूमधाम से एक ॿिए खे वाधायूं ॾींदा हूँ, ख़ुशियूं मनाईंदा हूँ।
लाल लोई हर साल झूलेलाल मंदिर माधोगंज ते सभी सेवादारी मिली करे मनाईंदा हूँ। मां सभिनि सेवादारनि खे ऐं माधोगंज क्षेत्र जे सभिनि वासियुनि खे लाल लोई जी लख लख वाधायूं। लाल लोई हिकिड़ी मानता आहे ऐं हर साल वांगुरु होनी था। इन ते माण्हू पंहिंजूं पंहिंजूं आशायूं जेके रखी करे ईंदा आहिनि उहे मुरादा मंगदा आहिनि। जंहिंजूं मुरादा पूरी थियनि उन्हनि जे अनुसार पंहिंजा पंहिंजा जेके बि उन्हनि को शेवा पहुती आहे प्रसादी जे रूप में या ॿिए किसी जे रूप में उते अची करे पूरी मन्नत पूरी कंदा आहिनि। इन करे इन जे अलावा शहर जे सवादिया कॉलोनी, सखी विहार, सिंधी कॉलोनी, श्री कृष्ण कॉलोनी, हैदरगंज, मामा बाजार, कदम साहब का बाड़ा, हरिशंकरपुरम, सिंध विहार ऐं घणनि ई पाड़नि में जिते जिते सिंधी रहंदा आहिनि उते लाल लोई जो त्योहार धूमधाम सां मल्हायो वियो। अचो असां भाव हैप्पी जे कैमरे जी नज़र सां ॾिसूं था कुझु झलकियूं श्री कृष्ण कॉलोनी हैदरगंज ऐं मामा बाजार कदम साहब का बाड़ा जे लाल लोई जूं। सिकंदर कंपो में श्री कृष्ण कॉलोनी में भी लाल लोई जो त्योहार घणी धूमधाम सां मल्हायो वियो। इन मौके ते सभिनी पूजा अर्चना करे बास बासे हिक ॿिए खे लाल लोई जो वाधायूं बि ॾिनियूं। खोटे 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 मिट्टी खोटियो, जोटे 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 लकड़ियों जोटियो। खोटे 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 मिट्टी खोटियो, जोटे 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 लकड़ियों जोटियो। तेरे बुढ़ीदा गजर लाई केर आणींदा, लाल लोई ते जोत केर बारींदा। तेरे बुढ़ीदा गजर लाई केर आणींदा, लाल लोई ते जोत केर बारींदा। शीश निवाईंदा, फेरा भी वाईंदा। शीश निवाईंदा, फेरा भी पाईंदा। सजदा करे तो हिते हर कोई। लाल लोई लाल लोई लाल लोई, लाल लोई लाल लोई लाल लोई, लाल लोई लाल लोई लाल लोई, लाल लोई लाल लोई लाल लोई। खोटे 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 मिट्टी खोटियो, जोटे 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 लकड़ियों जोटियो। खोटे 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 मिट्टी खोटियो, जोटे 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 लकड़ियों जोटियो। हितड़े अचन, ओड़ो पाड़ो परियां वेझा सिक सां मिलन। लोह डोरा पा दुखड़ा ऐंदा हूं, हितड़े अचण सां मिटजी वञन। लोह डोरा पा दुखड़ा ऐंदा हूं, हितड़े अचण सां मिटजी वञन। शीश निवाईंदा, फेरा भी वाईंदा। शीश निवाईंदा, फेरा भी पाईंदा। सजदा करे तो हिते हर कोई। लाल लोई लाल लोई लाल लोई, लाल लोई लाल लोई लाल लोई, लाल लोई लाल लोई लाल लोई, लाल लोई लाल लोई लाल लोई। खोटे 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 मिट्टी खोटियो, जोटे 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 लकड़ियों जोटियो। खोटे 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 खोटे। तंहिंखां पोइ मामा बाजार में कदम साहब जे बाड़े में भी देवी अपार्टमेंट ऐं कमला अपार्टमेंट में रहंदड़ सिंधी भाउरनि इन अपार्टमेंट में रहंदड़ गैर सिंधी भाउरनि सां गॾु लाल लोई जो त्योहार घणी धूमधाम सां मल्हायो। इते जैन समाज, ब्राह्मण समाज, ठाकुर समाज, सिंधी समाज, पंजाबी समाज, हर समाज जा भाउर रहंदा आहिनि। सभिनी गॾिजी करे घणी मौज मस्ती माणी, हिक ॿिए खे लाल लोई जो वाधायूं ॾिनऊं ऐं ढोलक जी थाप ते घणो ई नचिया ऐं टपिया। तंहिंखां पोइ सभिनी स्वादिष्ट ताम जो बि आनंद माणियो। खोटे 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 मिट्टी खोटियो,
जोटे 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 लकड़ियों जोटियो खोटे 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 मिट्टी कोटियो जोटे 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 लकड़ियों जोटियो तेरे बुढ़ीडा गजर लाई केर आणींदा लाल लोई ते जोत केर बारींदा तेरे बुढ़ीडा गजर लाई केर आणींदा लाल लोई ते जोत केर बारींदा शीश निवाईंदा फेरा भी बाईंदा शीश निवाईंदा फेरा भी पाईंदा सजदा करे तो हिते हर कोई लाल लोई 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 खोटे 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 मिट्टी कोटियो जोटे 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 लकड़ियों जोटियो खोटे 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 मिट्टी कोटियो जोटे 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 लकड़ियों जोटियो माई भाई मारा बुढ़ा हितड़ी अचन ओड़ो पाड़ो पर्या विजा सिक सम्मेलन माई भाई बार बुढ़ा हितड़े अजन ओड़ो पाड़ो पर्या वेजा सिक सम्मेलन लोह डोरा पात खड़ा है दाहू हितड़े अचन सामिट जीवनन दोह डोरा पा दुखड़ा एदा हूँ हितड़े अचण सा मिट जीवनन शीश निवाईंदा फेरा भी बाईंदा शीश निवाईंदा फेरा भी पाईंदा सजदा करे तो हिते हर कोई है लाल लोई 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 खोटे 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 मिट्टी कोटियो छोटे 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 लकड़ियों जोटियो खोटे 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 मिट्टी कोटियो छोटे 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 लकड़ियों जोटियो लाल लोई लाल लोई माँ जननीय जू आसी सुधन देवगनीय जी शक्ति पाइन माँ जननीय जू आसी सुधन देवगनीय जी शक्ति पाइन सिंधी संस्कृति जाॾण मनायूं रीतूं ऐं रस्मूं निभायूं सदा सिंधी संस्कृति जाॾण मनायूं रीतू ऐं रस्मूं निभायूं सदा शीश निवाईंदा फेरा भी बाईंदा शीश निवाईंदा फेरा भी पाईंदा सजदा करे तो हिते हर कोई लाल लोई 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 खोटे 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 मिट्टी कोटियो छोटे 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 लकड़ियों जोटियो खोटे 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 मिट्टी कोटियो छोटे 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 लकड़ियों जोटियो तेरे बुढ़ीडा गजर लाई केर आणींदा लंबे टाइम खां सिंधिया परिवार ऐं चित्रलेखा आंग्रे परिवार में हरियाणवन कोठीअ जो विवाद हली रहियो आहे। इन विवाद जे बारे में कोर्ट पोएं हफ़्ते हिकिड़ो ऑर्डर ॾिनो जंहिंजे मुताबिक़ हिरणवन कोठीअ जो निरीक्षण कयो वियो। हिरणवन कोठी जे चर्चित मामले में पोएं हफ़्ते जिला न्यायालय जे आदेश ते हिरणवन कोठीअ जी जांच कई वई। इन मौके ते ॿिन्ही पासनि जा रिसीवर मौजूद हुआ जिन खे कब्ज़ो भी सौंपियो वियो। तव्हांखे ॼाण हूंदी त काफ़ी लंबे टाइम खां सिंधिया परिवार के प्रमुख ज्योतिरादित्य सिंधिया ऐं चित्रलेखा आंग्रे के विच में इन कोठीअ खे वठी विवाद हली रहियो आहे। हालांकि इन विवाद की शुरुआत कांग्रेस के पूर्व केंद्रीय मंत्री स्वर्गीय माधवराव सिंधिया ऐं संभाजीराव आंग्रे के विच में थी हुई। पहिरियों इन मामले में चित्रलेखा की पासेना लूट जो मामलो दर्ज करायो वियो हो। तॾहिं खां इन मामले जो प्रकरण कोर्ट में हले थो। वेझो ही न्यायालय इहो निर्णय ॾिनो हो त मामले में कोर्ट कमिश्नर विस्तार सां पंहिंजी रिपोर्ट पेश करे। इन निर्देश ते ॿिन्ही पासनि जा प्रतिनिधि
पहुता ऐं कोर्ट जी टीम की मौजूदगी में हिरणवन कोठीअ जी जांच करे पंहिंजी रिपोर्ट ठातऊं। हिरणवन कोठी का मामला चित्रलेखा के हित में अधीनस्थ न्यायालय द्वारा फैसला 2005 में दिया गया था, जिसकी उच्च न्यायालय में विपक्षी पक्षकार द्वारा रिवीजन पिटीशन की गई थी और उसमें 2005 में यथास्थिति के आदेश दिए गए थे। और जब निर्णय किया गया था तो निर्णय में ये बोला गया था कि जो रिसीवर अधीनस्थ न्यायालय द्वारा नियुक्त किए थे श्री के एन गुप्ता एडवोकेट साहब, वह 2 महीने में वादी चित्रलेखा को कब्जा सौंपेंगे। परंतु जब बीच में रिवीजन हो गई तो रिवीजन में यथास्थिति होने के कारण कब्जे की कार्रवाई नहीं हो पाई और जो कब्जा था वो रिसीवर महोदय के समक्ष ही मौजूद रहा। और उसके बाद जैसे आपने स्थिति देखी हिरणवन कोठी की, दिन पे दिन बदतर होती जा रही थी, तो चित्रलेखा द्वारा एक आवेदन प्रस्तुत कर न्यायालय से कहा गया था कि इस कोठी का जो है का इंस्पेक्शन कराया जाए और जो भी इसमें नुकसान हुआ है उसमें जवाबदारी तय की जाए, क्योंकि यह अधीनस्थ न्यायालय के पोजीशन में यह प्रॉपर्टी थी। और उस पर से जो पूर्व के कमिश्नर थे, जो रिसीवर थे के एन गुप्ता जी द्वारा, उन्होंने न्यायालय को बताया कि अब वो आगे इसमें रिसीवरशिप नहीं करना चाहते हैं। उस पर से माननीय न्यायालय द्वारा दोनों पक्षकारों से पूछकर इसमें संबंधित अभिभाषकगण को रिसीवर नियुक्त किया गया। उनके द्वारा न्यायालय द्वारा आदेश के अनुसार इस कोठी का जायजा करके, इंस्पेक्शन करके, आज रिसीवर जो नए महोदय नियुक्त हुए हैं वो इसका कब्जा लेके न्यायालय को इसकी पूरी 14 तारीख हुई मकर संक्रांति। इन मौके ते भारतीय सिंधु सभा की महिला शाखा एक सुहिणे कार्यक्रम जो आयोजन कयो, जंहिंजी झलकियूं तव्हांखे ईंदड़ आर्तवार ॾेखारींदासीं। पर साॻे ॾींहुं ब्रह्मलीन 1008 योगीराज स्वामी परमानंद जी महाराज जो जन्मोत्सव भी हूंदो आहे। जनकगंज खां थोरो अॻभरो पुरानी सिलटेक्स ऑफिस जे भरिसां परमानंद आश्रम में स्वामी जन जो जन्मोत्सव घणे धूमधाम सां मनायो वियो। ब्रह्मलीन 1008 योगीराज साईं परमानंद साहब जन जो 120 जन्मोत्सव 14 तारीख मकर संक्रांति ॾींहुं घणे धूमधाम ऐं श्रद्धा भावना सां श्री परम आनंद भंडार ट्रस्ट पारां परमानंद आश्रम में मनायो वियो। इन मौके ते सुबुह 9 खां 12 ताईं आरती, साधन अभ्यास, अभेद आराधना ऐं पूज्य गुरु महाराजन जो दिव्य उपदेश टेप जरिए ॿुधायो वियो। तंहिंखां पोइ सत्संग कीर्तन थियो ऐं महाआरती थी। मंझंदि जो 12 खां 1 बजे ताईं गायत्री मंत्र जरिए हवन यज्ञ थियो ऐं पोइ सभिनी गॾिजी करे भंडारे जी प्रसादी ग्रहण कई। साईं जन के 120 साल थिया। साईं जन शिकापुर में उतो खां वठी काम चालू थियो, सिंध शिकापुर। ऐं हिते जेके बि आश्रम असांजे भारतवर्ष में आहिनि, सभु असांजा जेके आश्रम में अॼोके ॾींहुं साईं जन जो उत्सव धूमधाम सां मल्हाईंदा आहिनि। ऐं जेके बि असांजा वॾा आश्रम आहिनि, मेन असांजो आश्रम बॉम्बे, हरिद्वार जेके साईं जन जा आहिनि। तंहिंखां पोइ ॿिया असांजा ग्वालियर थियो, इंदौर, भोपाल ऐं बुरहानपुर, दिल्ली, जेके बि ॿिया काफ़ी आहिनि उहे आश्रम असांजा। जेके बि उते सत्संग थींदो आहे सुबुह जो हुते डेली नियम असांजो 9 बजे खां वठी 10:30 वॻे ताईं सत्संग थींदो आहे। ऐं हर विस्पति इहे हफ़्ते में 3 ॾींहं साईं जन जी गुरु महाराजन जी कैसेट हलंदी आहे। उन्हनि में जेके वाणी आहे उहा अमृत वाणी पंहिंजे ॿुधण सां माण्हू जो मोक्ष थींदो आहे। ब्रह्म ज्ञानी जी ॻाल्हि ॿुधाईंदा आहिनि। ऐं साईं जन जेके जेतिरे बि पुस्तक निकिता आहे, सिंधीअ में, हिंदीअ में, अंग्रेजी में, उर्दू में, गुरुमुखी में काफ़ी पुस्तक निकिता हुया। ऐं साईं जन जो जेको ज्ञान हुयो उहो सॼो आत्म ज्ञान, उनखे ॼाणण लाइ माण्हू जो शक्ति पंहिंजो पाण उन जी अंदरि आत्मा जे कारण खुलंदी आहे। हाणे ॻाल्हि कयूं था शहर में हलंदड़ किन्नरनि जे राष्ट्रीय अधिवेशन जी। हा भाउरो,
तव्हांखे ॼाणत आहे जेके शहर में रहनि था त हिन वक़्तु ग्वालियर में सॼे हिंदुस्तान जा किन्नर माने खदड़ा कठा थियल आहिनि। राय प्रगति मैदान ते इन्हनि जो हिकिड़ो सम्मेलन हली रहियो आहे। इन सम्मेलन जी औपचारिक शुरूआत खां पहिरियों इन्हनि किन्नरनि सॼे शहर में थी करे हिकु विशाल शोभा यात्रा कढी। शहर जे राय प्रगति मैदान में हलंदड़ किन्नर सम्मेलन माण्हुनि में चर्चा जो विषय बणियल आहे। इन सम्मेलन जे अंतर्गत महाराज बाड़े खां हिकिड़ी कलश यात्रा निकिती। इन कलश यात्रा में शामिल किन्नर सुहिणा सुहिणा वेस वॻा पाए करे हलनि पिया ऐं नचंदा टपंदा हलनि पिया। सम्मेलन में शामिल थियण लाइ सॼे हिंदुस्तान खां किन्नर शहर में आयल आहिनि। इहे सभई हिक ॿिए खे वाधायूं ॾींदा नचंदा टपंदा हलनि पिया। रस्ते ते जॻह जॻह ते इन जी इन कलश यात्रा ऐं शोभा यात्रा जो ज़ोरदार स्वागत बि थियो। इन मौक़े ते किन्नरनि जे सरदार चयो त असां पंहिंजे गुरुअनि जी वरसी मनाए रहिया आहियूं ऐं सभिनी जे लाइ सुख समृद्धि जी दुआ भी करे रहिया आहियूं। ग्वालियर में आके मुझे बहुत अच्छा लगा है और ग्वालियर में आके मुझे अपनापन महसूस हुआ है, फीलिंग हुई है। और ग्वालियर के लोग भी बहुत अच्छे हैं, बड़े प्यारे प्यारे हैं। और यहाँ का जो किला है, किला भी बहुत अच्छा है। मैं गई थी कल किले में मोती महल, क्या नाम है? मोती महल है, मनु महल है यहाँ पे। मैं मोती महल में कल गई थी, वहाँ पे घूम के मुझे बहुत अच्छा लगा। मैं तो बरेली से आई हूँ, मेरा नाम सुमित्रा है। हाँ, ग्वालियर शहर बहुत अच्छा है और यहाँ के सब लोग भी अच्छे हैं। मैं सबके लिए दुआएं करती हूँ, सबके बच्चे राजी रहें, हमारा आशीर्वाद लगे, हमारी दुआएं लगे, किसी की बुरी नजर न लगे, किसी की अल्लाह बला से सब ऊपर वाला आपको बचाए। विदेश से सारे किन्नर जुटे हुए हैं यहाँ की जनता के लिए प्रार्थना करने के लिए। और हम किन्नर सारे बच्चे वालों के लिए, सारे देश प्रदेश से जुड़े हुए किन्नर सारे पूजा अर्चना के लिए। जी, मेरा नाम है काजल और मैं दिल्ली से आई हुई हूँ। हमारा सम्मेलन हो रहा है, मेरा नाम प्रिया है, हम यही गौस से आई हैं। हाँ, कार्यक्रम में किस तरीके का आयोजन? इस कार्यक्रम में भंडारे होते, पूजा होती, आपके बच्चों के लिए दुआएं मांगते हैं। और आज कलश यात्रा है, आज मंदिरों पे जाके घंटे चढ़ाएंगे, खुशियां मनाएंगे, आप लोगों की दुआ करेंगे, बस इतना ही है भैया। ग्वालियर व्यापार मेले की शुरुआत थी चुकी है। अञा ताईं इते शोरूम लगण जो सिलसिलो जारी है, पर पोएं हफ्ते लोक प्लाजा के संचालक पीतांबर लोकवानी जी अगवानी में पैनासोनिक शोरूम जो शुभारंभ किया वियो। इन मौके ते पैनासोनिक कंपनी जा वरिष्ठ पदाधिकारी मौजूद हुआ। पत्रकारनि सां इन मौके ते ॻाल्हि ॿोल कंदे उन्हनि ॼाण ॾींदे ॿुधायो त पैनासोनिक शहरवासियुनि जे लाइ ग्वालियर व्यापार मेले के जरिए काफ़ी कुछ सौगातूं खणी आयो आहे। जी कि तव्हांखे ख़बर आहे, असांजो जेको फर्म आहे लोक प्लाजा, उहो हमेशह सुठा ही ग्राहकनि खे उपलब्ध हमेशह कराईंदो आयो आहे। हिन साल असां मेले में पैनासोनिक जेका कि जैपनीज़ कंपनी आहे, ॾाढी रेप्यूटेड कंपनी आहे, उनजे माध्यम सां मेले में स्टॉल लॻायो आहे। सभु तरह जा इलेक्ट्रॉनिक्स आइटम खां गॾु जेके एप्लायंसिस थींदा आहिनि, उहे वाइट गुड्स बि आहिनि, सभु जा रेंज लॻल आहे। और कंपनी
तीअं सभिनी खे इहो फ़ाइदो ॾिनो आहे त जेके हितां प्रोडक्ट वठंदा हुनखे 1 साल जी वधीक वारंटी कंपनी प्रदान कराईंदी। हुन खां गॾु ॿिया बि घणा नवां नवां आइटम बि आहिनि, उनमें ॿिया ऑफर्स बि असां ॾेई रहिया आहियूं ग्राहकनि खे। नयो आइटम छा आहे उहा नवा आइटम कुझु एयर कंडीशन जा नया मॉडल आया आहिनि, कुझु LED जा नया मॉडल आया आहिनि, फ्रिज जा बि नवा मॉडल आया आहिनि, वॉशिंग मशीन जा बि सभु नवा मॉडल आया आहिनि। छोकी हे कंपनी जेके आहिनि जनवरी खां वठी करे दिसंबर ताईं पंहिंजो साल खे मञियूं, तव्हां जनवरी स्टार्ट थिए त हिन जा नवा मॉडल हिते उपलब्ध आहिनि। ऐं तव्हां इंतज़ारु कंदा हूंदव त असां अॼु जे बुलेटिन में प्रांतीय युवा सम्मेलन जी कुझु विशेष झलकियूं अञा ताईं न ॾेखारियूं आहिनि। अॼु जे बुलेटिन में असां उहे झलकियूं न ॾेखारे ईंदड़ आर्तवार तमामु विशेष क्लिपिंग तव्हां ताईं पहुचाईंदासीं। हींअर अॼु जे बुलेटिन में एतिरो ई, ॿिए हफ़्ते वरी मिलंदासीं। तेसीं ताईं हरिओम।